हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अज तव्हांखे सुबुह सुबुह जो दीदार थो करायां हितां जी बर्फ़बारी थी आहे उहा। हे सुबुह आहे, सुबुह जा 8 थिया आहिनि, 8:30, पर जेको आहे बर्फ़बारी ॾिसो केॾी लॻी पई आहे। सफ़ा राति तूफ़ान हो ऐं असांजे हे स्कैंडिनेवियन जेको आहे तमामु थधा मुल्क आहिनि जेके आहिनि, जिन में स्कैंडिनेवियन में जेके आहिनि डेनमार्क, फिनलैंड, नॉर्वे ऐं स्वीडन अची था वञनि। असां स्वीडन में था रहूं। हे ॾिसो हितड़े जेको आहे सो हर शइ जेको आहे सो पंहिंजे हुन सां हाणे हे अचेव थो ट्रैक्टर इहो जेको आहे पंहिंजी जेको आहे सो धिकींदो थो वठे बर्फ़। ऐं हीअ ॾिसो त घरनि जूं लाइट्स वग़ैरह जेके आहिनि उहे हलनि थियूं पियूं ऐं उन में को बि ख़लल कोन्हे को। ऐं हे तव्हांखे कमिरो ॾेखारियां त हे विच रस्ते ते कमिरो आहे ऐं हिन में लाइट वाइट ॿरे थी पई त इहो कमिरो जेको आहे अंदरि गंद रखण जो आहे। इन में अंदरि जेके आहिनि गंद रखंदा आहिनि माण्हू, हर कंहिंखे चाबी आहे। तव्हांखे को बि पन, को बि कली, को बि अख़बार, का बि बोतल जेका आहे सा हिते न मिलंदी। हिते जेको आहे सो सफ़ाईअ जो एतिरो, असां मुस्लमान आहियूं न, असांखे चवंदा आहिनि सफ़ाई ईमान जो जुज़ो आहे, पर मां त ॾिठो आहे त असां त सफ़ा बेवकूफ़ आहियूं, तमामु गंदा माण्हू आहियूं। कराची असांजो ॻोठु हर शइ जेका भरी पई आहे इन्हनि सां, छो जो असांजा हुकुमरान ई अहिड़ा आहिनि। उहे पाण जेको आहे सो गंद जा पलियल गंद मां खाईंदड़, उहे जेके आहिनि सो गंद पैदा कंदड़, त बसि उहो गंद कंदड़, हर क़िस्म जो गंद कंदड़। अलाह बि पुनाह जे बसि रब साईं। हितड़े जेको आहे सो ॾिसो हिननि जूं तरक़ियूं, हिननि जो जेको आहे सो सिस्टम, हीअ सॼी बर्फ़ लॻी पई आहे, पर अंदरि जेको आहे घरनि में जेको आहे हीटिंग सिस्टम आहे। अंदरि जेको आहे को बि न हीटर आहे, न गैस जो हीटर, न चुल्हो छा न छू, बसि रुॻो जेको आहे सो सेंट्रल हीटिंग सिस्टम आहे। उहो पाणीअ वारो जेको पाणी ईंदो आहे गरम थींदो आहे ऐं उहो सॼो हुननि खे गरम कंदो आहे, गरम करे पोइ सॼो घर जेको आहे सो गरम थींदो आहे। ऐं नंबर ॿियो, हितां जा घर बि अहिड़ा ठहियल आहिनि, कैविटियूं आहिनि विच में, ऐं उन में जेको आहे थधि अंदरि न वेंदी आहे, विच में थर्मोकोल पियल आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं पियल आहिनि जेके तव्हांखे जेको आहे सो मज़ो ईंदो। ऐं जेको आहे थधि ॿाहिरां ईंदी कोन, न गर्मी ईंदी। तंहिंजे करे हिते न असां वटि एसियूं हूंदियूं आहिनि, न वरी जेके आहिनि सही ईअं आम हीटर हूंदा आहिनि, पर हीटिंग सिस्टम हूंदो आहे। ठीकु आहे, ईअं न त माण्हू जेको आहे लॻो पियो हुजे त बाबा जंहिं न उहो माउ ॿारनि खे पालींदी आहे, अहिड़ीअ ई रीति हे हिते पालनि था ऐं उनजो ख़्यालु था कनि त हे यार हिते अहिड़ी शइ न आहे, अरे यार हिते पाणी आहे, उहो का ॻाल्हि मुहाड़ जेको ख़राबु ई न थींदो आहे। त ॾेखारियो मां चयो तव्हांखे, हे हेॾो बीठियूं आहिनि वॾियूं वॾियूं गाॾियूं, जंहिंमें जेको आहे सो माण्हू सफ़र कंदा आहिनि, वेंदा आहिनि कुराड़ा वञी, जेको आहे झंगनि में वञी पंहिंजो गुज़रान कंदा आहिनि ऐं उते जेको आहे सो रहंदा आहिनि। अहिड़ी तरह सां हर कंहिंखे जेको आहे गाॾियूं हूंदियूं आहिनि। त मां चयो तव्हांखे ॾेखारे छॾियां, त ईअं न चओ त असांखे साईं न ॾेखारियो। अलाह हाफ़िज़, अलाह हाफ़िज़।